कंबरमल सूंदा न्याज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। कंबर ऐं भरपासे वारे इलाइक़े में रोलू कुतनि शितन कुतनि जो आज़ार वधी वियो, जॾहिं त रोलू कुतनि हिक ॾींहं में औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत 14 ॼणनि खे ॾाड़े छॾियो। इस्पताल मुंतक़िल। जॾहिं त गुज़िरियल हिक महीने दौरान कंबर जे DHQ इस्पताल में 118 रोलू ऐं शितन कुतनि जे ॾाड़ण जा केस रिपोर्ट थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में फरमान अली, रोशन अली, अक्सा खातू, फमीदा, इस्लाम खातू समेत ॿिया शामिल हुआ। ईंदड़ मरीज़नि खे चक खां बचाव जी वैक्सीन लॻाए मम पटी करे घर रवानो कयो आहे। इस्पताल इंतज़ामिया। रोलू कुतनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थियण लॻो आहे, पर इंतज़ामिया तरफ़ां उन्हनि जी ख़ात्मे लाइ के बि उपाउ वरिता न विया आहिनि। शहरियुनि जो मौक़िफ़। इवनिंग ऐं नाइट शिफ्ट में ईंदड़ मरीज़नि खे वैक्सीन न पई लॻाई वञे, जंहिं सबबु मरीज़नि खे परेशानी सां मुंहुं ॾियणो पइजी थो वञे। शहरियुनि जो मौक़िफ़। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।